بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين. الحمد لله الذي سمك السماء. الحمد لله الذي ندب عباده إلى الدعاء. والصلاة والسلام على من قدمه في الاصطفاء أبي القاسم محمد المصطفى. اللهم صل على محمد وآل محمد. والصلاة والسلام على آله الطيبين الطاهرين مصابيح الدجى سيما على قائمهم خاتم الأوصياء. ولعنة الله على أعدائهم أجمعين. أما بعد فقد قال الله تعالى في كتابه المجيد وفرقانه الحميد. بسم الله الرحمن الرحيم. شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان. सब तारीफ़ूं ख़ालिक़ काइनात जे लाइ जंहिं तव्हां असांखे इस्लाम ते ईमान आणण वारनि मंझां ऐं मुहम्मद अहले बैत मुहम्मद सां मुहबत ऐं मवदत करण वारनि मंझां करार ॾिनो। लख लख शुक्राना कयूं था उन ख़ालिक़ काइनात जा जंहिं तव्हां असांखे अइमा मासूमीन अलैहिस्सलाम जी ज़िंदगी मुताबिक़ सीरत मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जा सबक सेखारिया। दुआ परवरदिगार आलम खां त तव्हां असां सभिनी खे तमामु मोमिनीन मोमिनात खे तमामु वाजिबात अदा करण तौफ़ीक़ अता फरमाए। मुहर्रमात मकरूहात खां महफ़ूज़ रखे। रमज़ानुल मुबारक जो महीनो जीअं हक़ रखे थो ईअं नसीब फरमाए। रमज़ानुल मुबारक जो महीनो तमामु महीननि खां अज़मत ऐं इज़त में वॾो आहे। रमज़ानुल मुबारक जूं बरकतूं तमामु महीननि जी बरकतनि खां अफ़ज़ल आहिनि। रमज़ानुल मुबारक जूं रहमतूं तमामु महीननि जी रहमतुनि खां अफ़ज़ल आहिनि ऐं घणियूं आहिनि। जॾहिं तव्हां असांखे इहा ख़बर पइजी वई त माह रमज़ान मुबारक जो एतिरी वॾी अज़मत वारो आहे, एतिरी वॾी बरकतनि वारो आहे त ज़ाहिर आहे एॾे वॾे महीने जे लाइ असांखे का तयारी करणी पवंदी। असांखे उन जे लाइ एहतमाम करणो पवंदो। असांखे उन जो इस्तक़बाल करणो पवंदो। जॾहिं असां एॾे वॾे महीने जो इस्तक़बाल कंदासीं, उन जे लाइ तयारी कंदासीं, उन लाइ एहतमाम कंदासीं त ज़ाहिर ॻाल्हि आहे त असां इहा तयारी इहो एहतमाम पंहिंजे रहनुमान पंहिंजे आकाउन मुहम्मद अहले बैत मुहम्मद दर तां वठंदासीं ऐं उन्हनि जी सीरत खे ॾिसंदासीं त उहे असांजी कहिड़ी रहनुमाई कनि था। जॾहिं त इन तयारी जे ख़ातिर ऐं इन एहतमाम जे ख़ातिर असां रिवायात खे ॾिठोसीं, अइमा मासूमीन अलैहिस्सलाम जी सीरत खे ॾिसूं था त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रमज़ानुल मुबारक जे महीने खे अज़ीम महीनो ऐं मुक़दस महीनो ॼाणींदा हुआ। ऐं सैयद इब्न ताऊस पंहिंजी किताब इक़बाल में हिकु रिवायत नक़ल कई आहे। फरमाइनि था त जॾहिं रमज़ानुल मुबारक जो चंड नज़र ईंदो हो त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे जो रंग चेंज थी वेंदो हो ऐं रसूल ख़ुदा जे निमाज़ुनि में इज़ाफ़ो थी वेंदो हो। लिहाज़ा रसूल ख़ुदा जी सीरत मां मालूम थिए थो त असां बि माह रमज़ान में पंहिंजी इबादत में इज़ाफ़ो कयूं। ॿी रिवायत में नक़ल थियल आहे त रमज़ानुल मुबारक जो जॾहिं चंड नज़र अची वेंदो हो त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु कैदनि खे आज़ाद करे छॾींदा हुआ। जेको बि सवाल खणी अचे त रसूल ख़ुदा खे ख़ाली हथे न मोटाईंदा हुआ। टीं रिवायत में इमाम मोहम्मद बाक़र अलैहिस्सलाम खां नक़ल कयो वियो आहे। इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था त जॾहिं रमज़ान मुबारक जो चंड नज़र ईंदो त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काबतुल्लाह जी तरफ़ मुंहुं करे ऐं पंहिंजा ॿई हथ बुलंद करे अल्लाह जी बारगाह जी तरफ़ मुतवजा थी करे माह रमज़ान जो इस्तक़बाल माह रमज़ान जे चंड खे ॾिसण वारी दुआ तिलावत कंदा हुआ। उहा दुआ असां तिलावत कयूं था पिया। तिलावत करण जो मक़सदु इहो आहे त अइमा मासूमीन अलैहिस्सलाम जो कलाम नूर आहे। चाहियूं था पिया त उहो नूर असांजे दिलनि खे बि मुनवर करे वञे। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ही दुआ पढ़ंदा हुआ। फरमाईंदा हुआ अल्लाहुम्मा अहिल्लहु अलैना बिल अम्न वल ईमान वस्सलामत वल इस्लाम। ए असांजा परवरदिगार, ए असांजा ख़ुदा, रमज़ान जो चंड असां ते अमन ऐं ईमान सां, सलामती ऐं इस्लाम सां ऐं मुकमल आफ़ियत सां ज़ाहिर फरमा। वदफ़िल अस्कामे वरिज़क़ल वासे,
ऐं रसूल ख़ुदा फरमाईंदा हुआ त असां खां बीमारियूं दूर रख ऐं असांखे वुसत वारो रिज़िक अता फरमा। फरमाईंदा हुआ अल्लाह मर्ज़ुक़ना सियामहु व क़यामहु व तिलावतल क़ुरान फी। ए असांजा ख़ुदा असांखे रमज़ान मुबारक जा रोज़ा नसीब फरमा ऐं हिन महीने में क़याम नसीब फरमा ऐं तिलावत क़ुरान असांखे नसीब फरमा। अॻिते पाण जन फरमाईंदा हुआ सलिमना ले शहर रमज़ान व तसल्लमहु मिन्ना व सलिमना फीहे हत्ता यनक़ज़िया शहर रमज़ान व क़द गफ़रत लना। हे असांजा पालनहार ख़ालिक मालिक असांखे शहर रमज़ान जे लाइ सलामत रख ऐं असां खां शहर रमज़ान जो महीनो क़बूल फरमा ऐं असांखे हिन महीने में सलामत रख ताकि जॾहिं ही महीनो ख़तम थी वञे त असां तुंहिंजी मग़फ़िरत खे तुंहिंजी रहमतुनि खे हासिल कयल हुजूं। इन खां बाद में रसूल ख़ुदा वरी मजमी तरफ़ मुतवजा थींदा हुआ ऐं रमज़ान जा फ़ज़ाइल बयान कंदा हुआ। इंशाअल्लाह असीं कोशिशि कंदासीं त पोइ अॻे नशिस्त में वरी माह रमज़ान जे फ़ज़ाइल खे बयान कंदासीं। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।